नाज़रीन मसूबुरगढ़ी में सकाफती दिहाड़ी के हवाले से रैली करी वही उन हवाले से रिश्ता गुलाम कादिर वसीर जी ही रिपोर्ट। साईं तव्हां सभिनी दोस्तनि जी पहिरीं त लख लाइक ऐं अॼु अहिड़े ख़ुशी ऐं क़ौमी धरती ऐं क़ौमियत सां जेको निभाउ जो अॼु ॾियारो आहे ऐं असांखे पंहिंजो पाण खे इहो साबित करिणो आहे त असीं सिंध जा सुपूत आहियूं ऐं हीअ जेके तहज़ीब आहे उहा का अॼोकी कोन्हे 5000 साल क़बल मसीह खां पहिरीं जी तहज़ीब आहे उन जा माग मकान जेके असांजा ॿेट असांजा हितां रहण सहण इहे सभु जेके बि शयूं आहिनि इहे असांजे सिंध खे ऐं असांखे उन्हनि सां उजागर थिए थो त सुजागी पैदा करणु घुरिजे। हिन साल बि असां उन क़ौमी ईद करे मल्हाईंदा आहियूं पर हुननि ईदनि खां बि चइजे त घटि कान्हे का हीउ सिंध लाइ हिकिड़ो ईद जो ॾियारो आहे। सकाफ़त सलामत आहे त असीं सलामत आहियूं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभिनी खे या अली मदद। इन सां इहो पैगाम असीं ॾियणु चाहियूं था त हीअ जेका धरती आहे उहा अज़ीम धरती आहे ऐं इन खणी चवां त हीअ बुज़ुर्गनि औलियान ऐं वलियनि जी धरती आहे। हिते इन खणी चवां त हर शइ जेका हिकु हिकु शइ आहे उन सां असांखे मोहबत आहे। हीउ ॾियारो जेको असीं मल्हाए करे पूरी दुनिया खे ॿुधाइण था चाहियूं त सिंधी पंहिंजे धरतीअ जे लाइ सिर बि ॾींदा जान बि ॾींदा माल बि ॾींदा ऐं पंहिंजे धरतीअ ते कॾहिं बि को कोसो आहे लॻण न ॾींदा। कैमरामैन अमजद विगियो सां गॾु गुलाम कादिर वसीर, महरान टीवी, तालिबुल मौला कॉलोनी, मसूबुरगढ़ी।